हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी मेहंदी ऐं औरत जी अक़ीदत। दोस्तों, ॻाल्हि कनि था त हज़रत लाल कलंदर जूं केतिरियूं करामतूं मशहूरु आहिनि। उन्हनि मां हिकु वाक़ियो पेश कजे थो। कलंदर जॾहिं सेवण शरीफ़ में आयो त उन जे गले में हिकु वज़नी गिलोबंद पहिरियल हुयो, जंहिं में केतिरा ई क़ीमती पथर जुड़ियल हुया। कलंदर जी आदत हुई त रस्ते ते हलंदे सिर झुकाए हलंदा हुआ ऐं महफ़िलुनि में बि सिर निमाए वेहंदा हुआ। रिवायत आहे त कलंदर हिकु पाड़े में अक्सर दीन जी तबलीग कंदो हुयो। उन पाड़े में हिकु मशहूरु हिंदू ख़ानदान रहंदो हुयो, जंहिं जूं औरतूं पर्दे जूं सख़्तु पाबंद हूंदियूं हुयूं। उन ख़ानदान जी हिकु औरत हज़रत लाल कलंदर जी वॾी अक़ीदतमंद हुई। उहा पंहिंजी माड़ीअ तां हज़रत जी तबलीग जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदी हुई। उन औरत जी ख़्वाहिश हुई त कलंदर जो चहिरो ॾिसां, पर कलंदर महफ़िल में ऐं घिटीअ में आदत मूजिबि सिर निमाए हलंदो हुयो त उन औरत उन जो चहिरो ॾिसण में कामयाबु न थी। हिकु ॾींहुं उन कोशिश में लॻंदे औरत पंहिंजी माड़ीअ तां टपो ॾेई अची कलंदर जे पेरनि में किरी ऐं हिकु नज़र कलंदर जो चहिरो ॾिसी उते दम ॾिनई। कलंदर पंहिंजी चादर लाहे औरत ते विझी छॾी। मरण वारी औरत जे माइटनि लाश खणी वञणु थी चाहियो, पर लाश उन्हनि खां खॼी कोन। उन्हनि कलंदर खे चयो, हज़रत इजाज़त ॾियो त औरत खे आख़िरी रस्मुनि लाइ खणी वञूं। कलंदर चयो, तव्हांजी शइ आहे, आउं छा थो चई सघां। भली खणो, पर तव्हां औरत खे साड़ण जी नीयत सां खणंदा त न खणी सघंदा। भली ज़ोर लॻायो। हिंदुनि उहो ॿुधी पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे सॾायो, पर केतिरनि माण्हुनि जे ज़ोर सां बि औरत न खॼी सघी। उन्हनि जे मुखीअ मायूस थी पुछियो त आख़िर औरत खां कहिड़ो गुनाह थियो आहे, उनखे गुनाह माफ़ु कयो। कलंदर चयो त ॻाल्हि गुनाह सवाब जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त मूं हिन मथां चादर विधी आहे। हाणे तव्हां लख कोशिशूं कयो, पर औरत न सड़ंदी। पर तव्हां वाइदो कयो त हिन खे दफ़नाईंदा, त पोइ भली खणोसि। आख़िर हिननि मायूस थी वाइदो कयो त औरत खे दफ़नाईंदासीं। उन खां पोइ उन्हनि औरत जो अर्थी बजाए जनाज़ो खयो ऐं उनखे दफ़न कयो। दोस्तों, उन औरत जी क़बर अॼु बि सेवण में मौजूदु आहे। उन जी क़बर खे ॾिसण लाइ परे परे खां हिंदू ईंदा आहिनि। उर्स जे मौक़े ते कलंदर जी मेहंदी बि हिन औरत जी क़बर वटां निकिरे थी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़ारे लाल शहबाज़ जी दरगाह ते आंदी वञे थी। दोस्तों, इन तरह जूं वधीक क़िसा कहाणियूं ऐं बयानात वाक़ियात ते मबनी वीडियोज़ जे लाइ असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।